बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग और ट्रिपिंग के बायस एक तरफ शहरी मुतासिर हैं, जबकि दूसरी जानिब कारोबारी ज़िंदगी मफलूज होकर रह गई है। वापदा हुकाम की जानिब से शहरी मुसलसल गुज़श्ता कई माह से नए मीटर्स लगाने के नाम पर परेशानियों का सामना कर रहे हैं। हिते अचूं था, असांजो कारोबार आहे हिननि वटि, इहे असांजा सामान सड़ियूं पिया आहिनि, रोज़ अचूं था, 100 जो तेल साड़े अचूं था, हे चवंदा बिजली हुजे त कमु कयूं न, बिजली कोन्हे, वॾो असांजी तकलीफ़ आहे, सभु शइ जो तकलीफ़ आहे, तमामु तकलीफ़ आहे। शरारत कोट जे अंदरि जेको आहे त हिकु कलाक बि बिजली कोन आई आहे। बिजली जे न हुजण जे करे त हिते असां वटि पाणी जो वॾो मसइलो आहे, वाटर सप्लाई कोन थो अचे, माण्हू दरपदर लॻा पिया आहिनि, मस्जिद में पाणी कोन्हे का, वज़ू जे लाइ माण्हू परेशान, अलाह करे को माण्हू मरी थो पवे त को लाइ गुसुले लाइ पाणी कोन्हे का। जॾहिं वञी को घर गाड़ी वारनि खे या रक्शे वारनि खे चई करे जॾहिं उन्हनि खे इलाजु कयूं, अॻे 10 रुपया दॿो जेको आहे त ॾींदा हुया, हाणे जॾहिं खां वरी हे थी आहे त 20 रुपया 25 रुपये में फ्री दॿो था ॾियनि, उहो बि असांखे इलाजु करिणो थो पए। महिरबानी करे असांजे शहर ऐं निमाज़नि खे तव्हां अपील आहे त असांखे इहे ॿ टे सहूलियत ॾियनि, बिजली पाणी वधीक त हाणे पंहिंजो पाण जेको कनि न कनि उन्हीं में असांजो को कमु न। वश न्यूज़ से बात करते हुए शहरियों का मजीद कहना था कि लोड शेडिंग की कोई टाइमिंग नहीं, जबकि ट्रिपिंग के नाम पर हमारी घरों में पड़ी कीमती अशियाएँ मुसलसल जल रही हैं और इसके अलावा बिलों के नाम पर हज़ारों रुपए लूटे जा रहे हैं, मगर अफसोस के इस अहम इशू का नोटिस कोई लेते हुए नज़र नहीं आ रहा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।